अफ़सोस आहे असांखे सिंधी हुजण ते। कौम कल कावटी काते आहे सिंध सभा जे औरतन जी तज़लील कई पंहिंजे चाहवा समूरी सिंधी तज़लील नाहे सिंधड़ी ते सरकार न ॾींदो सांदो कर मयार ओ यार जड़ा कलम तवा एका सोट ते हलाए वजू काचू वॾा पटका बदे जुमरू हाण वारा ॿुधाइन त कल कावटी केर केर सिर सां निकता है तवा चवंदा है त असां नगल ते सिर ॾींदा आहियूं सिरी अर्थ पर जी ॻाल्हि पर तवा घरनि खां ॿाहिरि न निकता तवा के ज़ालिम ऐं ज़ुल्म सिर्फ़ होटलन ते फिल्मनि में नज़र ईंदा आहिनि जिते तवा जो सॼो ॾींहुं बात पटियो पियो हूंदो आहे असुल ज़ालिम ऐं मज़रू तवा के चवंदा कानून आहे तव्हांजो पंजाबी खे सपोर्ट सिंधी आहे किथां जो अंधो कानून आहे तव्हांजो पंजाबी खे सपोर्ट सिंधी आहे किथां जो पंजाबियुनि खे थोरो कुझु थिए थो बिलावल ज़रदारी बि उथी पवे थो पंजाबियुनि खे थोरो कुझु थिए थो बिलावल ज़रदारी बि उथी पवे थो राज कनि था पंजाबी नाहिनि हितां जो अंधो कानून आहे हितां जो पंजाबी खे सपोर्ट नाहे सिंधी किथां जो अंधो कानून आहे हितां जो सिंधी न्याणियुनि खे ज़लील कयो था पंहिंजी मौत पाण घुरो था सिंधी न्याणियुनि खे ज़लील कयो था पंहिंजी मौत पाण घुरो था हूंदी SP अवां जी डुकां जो अंधो कानून आहे हितां जो पंजाबी खे सपोर्ट सिंधी आहे किथां जो इनाम या न्याणियुनि खे कुझु थियो अगरि इनाम या सिंधी न्याणियुनि खे थियो अगरि पोइ रियासत अवां खे पवंदी ख़बर मां तन मन आहियां आॾो अवां जे झुकां जो अंधो कानून आहे हितां जो पंजाबी खे सपोर्ट सिंधी आहे किथां जो मुश्ताक सरकी न सिंध विढ़ंदी अव्हां सां मुश्ताक सरकी न सिंध अव्हां सां विढ़ंदी बहादुर न्याणियूं कोन डिॼंदियूं अव्हां खां पिताफ़ी जुमन सच मां लिखां जो अंधो कानून आहे